अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां अॼु मौजूदु आहियूं ॻोठ सुधार संगत ऑफिस स्पीड ऑफिस जेका सहाड़ हाउस में मेहड़ में आहे, जिते साईं मोहतरम प्रोफेसर उबैदुल्ला लाखेर साहब जी पंहिंजी पर्सनल ऑफिस पिणु आहे, जिते अदबी लॾे जा माण्हू अदब सां तालुक़ु रखंदड़ ऐं शेरो शाइरी सां तालुक़ु रखंदड़ ऐं सिंधियत ऐं पंहिंजे सकाफ़त सां तालुक़ु रखंदड़ माण्हू उन्हनि जो हिते मेड़ाको थींदो आहे ऐं कचहरी थींदी आहे। अॼु असां वटि साईं उबैदुल्ला लाखेर सां गॾु मौजूदु आहिनि साईं सैयद जाफ़र शाह ऑफ मिठियाणी नियर मोरो डिस्ट्रिक्ट मुशर्रफ फिरोज़। ऐं साईं जिन जो शेरो शाइरी ऐं अदब सां तमामु घणो जेको आहे तालुक़ु आहे। अॼु असां साईं खां कुझु शेरो शाइरी ऐं साईं जे आवाज़ में असां कुझु बैत या ग़ज़ल उहे कुझु असां ॿुधंदासीं ऐं असांजी कोशिशि हूंदी त साईं खे थोरी यानी टाइम वठूं थोरो साईं खां, जीअं हुन में असांखे इहे ॿई शयूं असांखे जेको आहे रिकॉर्ड करे ऐं असांखे जेको आहे ॿुधाए सघे। सो हाणे असां साईं जाफ़र शाह ॾांहुं उन खां पुछंदासीं त साईं तव्हांजो जनमु जेको आहे किथे थियो आहे ऐं तव्हां हीअ जेका अदब लॾे सां तालुक़ो कॾहिं खां तव्हांजो शुरू थियो आहे? साईं जनमु मुंहिंजो ॻोठु अबजिया मिठाणी साॻो ई ॻोठु आहे जी। ऐं इहो हीउ जेको अदब सां तालुक़ु असांजो नंढड़े लाइक़ु आहे जो असांजो वॾनि जो बि जी जी हुयो राग जे लिहाज़ खां जी उहो बाक़ी ज़ाहिर कोन्ह थींदासीं जो बाबो नाराज़ थींदो त पढ़ो जी 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 हा जी। उन खां उन माना बचपन खां वठी जेको आहे असांजो शाइरी जो अच्छा अच्छा, ॻाइण जो यानी उन तरफ़ सां तव्हां जे पंहिंजे इन अदबी लॾे में या शेरो शाइरी लॾे में कहिड़नि कहिड़नि सुठनि शेरो शाइरनि सां तव्हां जूं दोस्तियूं या मुलाक़ातूं जेको आहे थियूं? साईं अल्लाह नवाज़ जी। ऐं साईं उते काफ़ी ॿिया त ॻोठ जा आहिनि मिठाणी जा बि, जी जी। पर अल्लाह नवाज़ हमारा इहो जोड़ सॼो जेको हुयो असां सां माना पुराणा बि उहे त वरी घणा हलिया विया, पर हींअर बि नंढनि सभिनी सां आहे तालुक़ु माना। हा, हींअर बि जेके अदीब आहिनि उन्हनि सभिनी सां तालुक़ु आहे। साईं हाणे असां तव्हां खां कुझु शेरो शाइरी ऐं कुझु बैत या ग़ज़ल उहो असां तव्हां खां असां जेको आहे ॿुधंदासीं। हा साईं अॼु खां जो मुंशी अच्छा नथो जो सिंध लाइ लड़े, नथो जो सिंध लाइ कढ़े त सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे। नथो जो सिंध लाइ लड़े, नथो जो सिंध लाइ कढ़े त सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे, सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे। बराबरी सरासरी असीं घुरूं त एतिरी, बराबरी सरासरी असीं घुरूं त एतिरी, पुछे खणी को केतिरी असीं ॿुधायूं हेतिरी। आज़ाद क़ौम जेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी, जो सचाई नियत सड़े त सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे, सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे। थी इंतहा वई की सजी ऐं की सवींदा ही सिजी, ओ थी इंतहा वई की सजी ऐं की सवींदा ही सिजी, छॾे ॾेरी तिरी सजी भरियूं बि वेंदियूं पीसिजी, छॾे ॾेरी तिरी सजी भरियूं बि वेंदियूं पीसिजी। अजंग जी सिजी सिजी, अजंग जी सिजी सिजी, उथे न जो तड़े खड़े त सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे, सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे। ही मुल्क मुंशी थियो मुखी चवे पियो पुखण पखी, ओ ही मुल्क मुंशी थियो मुखी चवे पियो
खण पखी जॾहिं बि क़ौम आ कखी समें लही आया लखी जॾहिं बि क़ौम आ कखी समें लही आया लखी सिंधूअ जी सुर्क जंहिं चखी सिंधूअ जी सुर्क जंहिं चखी सो जीउ सां नथो जड़े त सिंध मां लॾे वञे सिंध खे छॾे वञे नथो जो सिंध लाइ लड़े नथो जो सिंध लाइ कढ़े सिंध मां लॾे वञे सिंध खे छॾे वञे सिंध मां लॾे वञे सिंध खे छॾे वाह 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 ज़बरदस्त 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 हाणे साईं खे असां साईं गुज़ारिश कंदासीं त पंहिंजी कुझु शेरो शाइरी उहा असांखे थोरी जेको आहे पाण असांखे ॿुधाए काफ़ी हुजे बैत हुजे या कोई गज़ल हुजे तव्हां उहा ॿुधायो इंसान थी हल जंहिं ॾांहुं इंसान थी हल कंहिं ॾांहुं मदाई दीद करण जी आस न कर कॾहिं दुश्मन खे ग़मगीन ॾिसी तूं ईद करण जी आस न कर उल्फत में विकल खे दौलत सां ख़रीद करण जी आस न कर जाफ़र शाह बिन इस्लाह कंहिं ते तनक़ीद करण जी आस न कर सम्झनि था सवाब कांधो ॾियणु लाश खे सम्झनि था सवाब कांधो ॾियणु लाश खे ज़िंदह खे तकलीफ़ मां खणण खां हिजाब आहिनि सफ़ा थोरड़ा एहसासी ओसाफ़ जाफ़र शाह शिताब के ख़िदमत ख़ल्क़ में हर वक़्तु ॾिसां सुहिणो साईं ऐं दूर अखियुनि खां ग़ैर हुजनि ॿिए तरफ़ न ताणनि ही अखिड़ियूं हिकु जाइ सदाईं हेर हुजनि महबूब लताड़े बिस्मिल्लाह शल अहिड़ा भाग भलेर हुजनि जाफ़र शाह मुंहिंजो मुंहुं हूंदो ऐं पाक पिणीअ जा पेर हुजनि ॿूटियां सॼण साम्हूं खोलियां तान लहां सवा सुहिणे यार जे अकेलो न ठहां जाफ़र शाह इरादो सफ़ा सत कयां अहिड़ियूं बंदि कयां जो वापसि वञे कॾहिं की न गुज़रियो हमेशह हयात पए पुराणो न थिए इश्क जो औकात जाफ़र शाह जीअ में जॾहिं पाए झात वरी बात वरजे वाई विरह जी ज़बरदस्त ऐं साईं खां असां गीत बि ॿुधो ऐं हीअ बैत बि ॿुधो अगरि जेकॾहिं कोई कलाम को वाई का वाई या को गज़ल गायकी में गाए तरन्नुम में भी हुजे त पेश थी वञे महिरबानी खुदा जे वास्ते दिलबर खुदा के वास्ते दिलबर ओ वेझो भली ना वेझो भली ना पर एडी ॾिठी न कर खुदा जे वास्ते दिलबर घुर्जे ज़रूर घुर्जे तुंहिंजी सनम इनायत परवाह नाहे लोक जी परवाह नाहे लोक जी इहा छा कंदी किर किर खुदा जे वास्ते दिलबर मुंहिंजी मिंथ आरी मुख़्तार तूं मर्ज़ीअ जो हुजतन दोस्तीअ जी हुजतन दोस्तीअ जी पेरारो हां तो दर खुदा जे वास्ते दिलबर तुंहिंजी निगाह मूंखे ज़िंदह रखियो अचे थी तोखां सवा पिरिया तोखां सवा पिरिया मुंहिंजो ॾुखियो गुज़र खुदा जे वास्ते दिलबर शल तुंहिंजो नींहुं लॻे कंहिंसां मुंहिंजे तड़पण जी ख़बर पवई बेचैन रही प्यारा हरदम त उण तुंहिंजी ख़बर पवई महबूब जी ख़ुदगर्दी ॾिसंदे
वरी मिंथ करण जी ख़बर पवई जाफ़र शाबाह हिजर में जलंदे जीअण मरण जी ख़बर वाह पवई वाह माशाल्लाह अॼु का सखा करे तूं ओ अॼु का सखा करे तूं साम्हूं त वेह सोहणा मुर्की अखियूं मिलाए मुर्की अखियूं मिलाए लब चोरी भई अहमर ख़ुदा जे वास्ते दिलबर साईं गोर तलब शेर जी साईं जी वाह हिक माशाल्लाह संतीअ मूंखे हीअं चयो थो यार वणे तो वारो मूं मुर्की ही जवाब ॾिनो आ ख़्याल सुठो तो वारो माशाल्लाह तूं हिकु नाहीं महबूब मथे जग आशिक आहे सारो सरकार हुसन बिल्कुलु लॻंदो जिन्नो बशर खे प्यारो हर जाइ जलवो जान बजो किथ बूरो आ किथ कारो जाफ़र शाह अजीब हिकु ई आहे छा तो वारो मूं वारो तुंहिंजो त मुख मुक़दस काबो क़ुरान सम्झी जाफ़र शाह थी वियो आहे जाफ़र शाह थी वियो आहे इरशाद सां अमर ओ सजण तूं न परे थी सजण तूं न परे थी महबूब तूं मिठड़ो तूं महबूब तूं मिठड़ो तूं मुंहिंजो त जिगर जी ओ सजण तूं न परे थी ज़बरदस्त साईं ज़बरदस्त अॼु असां साईं जफ़र शाह ऑफ मिठाणी खां इहे ग़ज़ल गीत ऐं असां जेका शेर ॿुधा ऐं अॼु असां साईं मोहतरम उबैदुल्ला लाखेर जी ऑफिस में इहो साईं सां गॾु इहे असां पंहिंजी जेके मोहबतूं साईं असां सां वंडियूं उहे असांखे क़ाबिले बिल्कुलु एतिराम जोॻियूं हुयूं ऐं इंशा ताला वरी असां कंहिं ॿिए ब्लॉग में असां सां गॾु तव्हां साईं अवां जी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं साईं बाबा जी वॾी महिरबानी जो साईं प्री प्यार सां असांखे मिलायो इंशाल्लाह नेक्स्ट ब्लॉग में अवां सां गॾु हाज़िर थींदासीं महिरबानी